नाज़रीन, खानपुर महर वेझो चक्राटो पुल वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टकर थी पियो। नतीजे में 20 वरनि जो नौजवान इमरान पुट अज़ीम लुंड फौत थी वियो आहे। यह अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। खानपुर महर वेझो चक्राटो पुल वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टकर थी पियो। नतीजे में 20 वरनि जो नौजवान इमरान पुट अज़ीम लुंड फौत थी वियो आहे। खानपुर महर वेझो चक्राटो पुल वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टकर थी पियो। नतीजे में 20 वरनि जो नौजवान इमरान पुट अज़ीम लुंड फौत थी वियो आहे। नाज़रीन, खानपुर महर वेझो चक्राटो पुल वटि ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टकर थी पियो। नतीजे में 20 वरनि जो नौजवान इमरान पुट अज़ीम लुंड फौत थी वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर नवाब मीरानी सां। जी नवाब, अपडेट कजो। जी बिल्कुल, खानपुर महर वेझो चक्राटो पुल भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में लुंड 2000 वासी 20 वरनि जो इमरान लुंड पुट मोहम्मद अज़ीम लुंड थॾे ते फौत थी वियो। जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। इतलाह ते वारसनि ऐं मक़ामी माण्हू पहुची एम्बुलेंस वसीले फौती नौजवान जो मण खणाए शेख हमदान बिन मोहम्मद तालक अस्पताल पहुचायो। पूरा ज़रूरी कार्य बाद फौती नौजवान मरण वारसनि हवाले कयो वियो। मण घर पहुचण ते वारसनि में कोड़ा मची वियो आहे। जी ठीक है नवाब, वरी महिरबानी तफ़सील आहे।